आपका अपना पसंदीदा 5 टाइम वेब चैनल। जी अंजुम परी साहिबा, तव्हां जो पसंदीदा फ़नकार कहिड़ो आहे? पोइ सिंध जो हुजे या सिंध खां ॿाहिरि। मुझो पसंदीदा फ़नकार मरहूम मास्टर मंज़ूर। आख़िर में अंजुम परी खां तव्हां सभिनी ॾिसण लाइ हिकिड़ो मैसेज वठंदासीं। महिरबानी करे उन मैसेज खे ॿुधी अमल ज़रूरु कंदा। जी मुझो इहो ई सभिनि खे मैसेज आहे त इन सिंध जा असां माण्हू आहियूं, सिंध जा रागी आहियूं। इन सिंध में कुर्ब विखेरियो ऐं मुहबत पैदा कयो ऐं कंहिंसां बि तहसुब न रखो। फ़नकार असांजी फील्ड तमामु सुठी आहे। भला सभिनि फ़नकारनि खे आबाद करे ख़ुशि रखे। असांजा साज़ींदा, असांजा फ़नकार, असांजा उस्ताद माशाअल्लाह मौला सभिनि खे कामयाबु करे। असांखे बि मौला कामयाबु कंदो। असां इन ई उमेदुनि ते जियूं था। अल्लाह पाक सभिनि खे ख़ुशि कंदो। मां इहो ई मैसेज ॾियणु चाहियां थी त कंहिंसां बि तहसुब न रखो। मोहबत वठ, मोहबत ॾे, मोहबत में मज़ो आहे। वॾी महिरबानी। अचो त असीं अंजुम परी खां पुछूं पिया त हींअर असांखे कंहिंजो गीत ॿुधाए पई। हाणे मां तव्हांखे हीउ गीत ॿुधायां पई मेराण धामरा जो, तमामु बहितरीनु आइटम। उमेदु कयां थी तव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदो। कमेंट ॾेई असांखे ज़रूरु ॿुधाईंदा। वॾी महिरबानी। अञा यादि आहिनि तबाहीअ जा मंज़, अञा यादि आहिनि तबाहीअ जा मंज़, विसारिया न आहिनि जुदाई जा मंज़र, विसारिया न आहिनि जुदाई जा मंज़र, अञा यादि आहिनि तबाही जा मंज़र, अञा यादि आहिनि तबाही जा मंज़र। चङो मोकिलाणी जॾहिं तो चयो हो, चङो मोकिलाणी जॾहिं तो चयो हो, चङो मोकिलाणी जॾहिं तो चयो, फिज़ा में चिटिया थिया बुसाईअ जा मंज़, अञा यादि आहिनि तबाहीअ जा मंज़, विसारिया न आहिनि जुदाई जा मंज़र, अञा यादि आहिनि तबाही जा मंज़र। आपका अपना पसंदीदा 5 टाइम वेब चैनल।